अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं रान टीवी न्यूज़ में वहां के भलीकार मां है फराज शाह। सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। हुसैन जा सऊदी अरब जे वापारी जहाज़नि ऐं जाज़ान शहर मथां हमला। ख़ाबरू इदारे मूजिबि हुसैन सऊदी अरब जे जहाज़नि मथां मीज़ाइल हमला कया। सऊदी अरब जे जाज़ान शहर मथां हमले में तेल वारनि हंधनि ते बाहि भड़की उथी। सऊदी इत्तहाद जी जवाबी कार्रवाई। हुसैन जे फौजी हंधनि ते हमला। कमरान ऐं अल हदैदा गवर्नरेट खे निशानो बणायो वियो। सऊदी इत्तहाद चयो आहे त वापारी जहाज़नि मथां हुसैन जे हमलनि जो जवाब ॾिनो वियो। अल हदैदा में हुसैन जे फौजी हंधनि खे निशानो बणायो वियो। अल हदैदा बंदरगाह ते हमलो नाहे कयो। यमनी बंदरगाहूं सामुंडी अचवञ लाइ खुलियल आहिनि। चीन अमेरिका ईरान ॻाल्हियूं ॿीहर शुरू करण जो मुतालबो करे छॾियो। विच ओभर में वधंदड़ छिकताण ते ॻणतीअ जो इज़हार। चीन जे परॾेही वज़ारत चयो आहे त इस्लामाबाद मफ़ाहमती याददाश्त अमन लाइ अहम अॻ भराई आहे। समझौतो बरक़रार रखियो वञे। ॻाल्हियुनि जो अमल फौरी तौर ॿीहर शुरू थियणु घुर्जे। किर्गिस्तान में चीनी परॾेही वज़ीर वांग यी जी अब्बास अराग़ची सां मुलाक़ात। चीनी परॾेही वज़ीर चयो आहे त टियाकड़ी जी हिमायत जारी रखंदासीं। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान जे ॻाल्हियुनि जी ख़्वाहिश बरक़रार आहे। तेहरान छिकताण में वधीक इज़ाफ़ो नथो चाहे। अमेरिका जंगबंदी मुआहिदे जी भञकड़ी कई। शहरी इंफ्रास्ट्रक्चर मथां हमला जंगी ॾोह आहे। पंहिंजे बयान में अब्बास अराग़ची चयो आहे त उमीद आहे त चीन छिकताण घटि कराईंदो रहंदो। अमेरिका हुर्मुज़ खे दॿाउ तौरु इस्तेमालु नथो करे सघे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जी रूसी परॾेही वज़ीर सां बि मुलाक़ात। मस्तोंग में सिक्योरिटी फोर्सेस जी ऑपरेशन अल अज़म तहत कामयाब कार्रवाई। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ऑपरेशन अल अज़म में बारिश वियल दहशतगर्दनि जो अंग 13 थी वियो। मस्तोंग जे खड़कोचा वारे इलाइक़े में कार्रवाई दौरान दहशतगर्दनि जा ठिकाणा तबाह। भारत जे मज़ामती शागिर्दनि मोदी सरकार जा गोॾा खोड़ाए छॾिया। तालीम वारो वज़ीर धर्मेंद्र प्रधान नेठि वज़ारत तां मुस्तफ़ा। काकरोच पार्टी सुभाणे मुल्क में मशल बरदार रैलियूं कढण जो ऐलान करे छॾियो। इम्तिहानी पर्चो लीक थियण ख़िलाफ़ भारतीय नौजवाननि तारीख़ी एहतजाजी तहरीक हलाई। दिल्ली में जनती मंतर ते 26 ॾींहं ताईं हज़ारे शागिर्द बुख हड़ताल वेठा। तहरीक जो दायरो सॼी भारत ताईं वधी वियो। मुंबई, पटना ऐं ॿियनि शहरनि में भरपूर एहतजाज थिया। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात। वाक़िअनि में हादसनि में 5 ॼणा फौत। लाहौर ऐं कसूर में बरसात दौरान घरनि जूं छितियूं करण जे नतीजे में जानी नुक़सान थियो। लाहौर जे अक्सर इलाइक़नि में पाणी बीही वञण करे ॿोड़ जहिड़ी सूरतहाल। आम ज़िंदगी मफ़लूज। सरगोदा, गुजरांवाला, नारोवाल, हाफ़िज़ाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि पाणी भरिजी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात। मिठी, नंगर पार्कर, डेपटो, इस्लामकोट ऐं छाछरे समेत थरपारकर में तेज़ वसकारो। उमरकोट, सांगड़, बदीन, दादू, टंडो आदम, शहदादपुर, सामारो ऐं गोलारचे में बरसात। टंडो भागो, मलकानी शरीफ़, खोरवा, पीरो लाशारी, झोल, ॼाम, नवाज़ अली ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बादल बरसी पिया। मौसम ख़ुशगवार। एमक्यूएम जो रेंगट जारी। ॿीहर नवनि सूबनि जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो आहे त हिकु वफ़ाक़ ऐं 4 सूबा भली फ़रिश्ता वठी अचो। मुल्क मौजूदा निज़ाम तहत नथो हली सघे। पार्लियामेंट जी सियासत करे ॾिठी। तरमीम बि पेश करे छॾी। हाणे रोडनि ते अची ॻाल्हाईंदासीं। कराची में पार्टी अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सिंध हुकूमत कराची खे पाकिस्तान लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु नथी ॾिए। लाहौर अॼु कराचीअ खां 50 साल अॻिते निकिरी चुको आहे। सिंध में अञा बि ॿार गटर में किरी फोत थी रहिया आहिनि। इख़्तियारनि जे हेठि सतह ताईं मुंतक़िली लाइ समूरा आइनी तरीक़ा इख़्तियार कंदासीं। नसीराबाद में वसण ऐं सोलंगी बिरादरनि में पुराणी तकरार तां झेड़ो। नौजवान क़त्ल। वार बस स्टॉप भरिसां धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में मुज़म्मिल मसल मारिजी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बाद वारस रोडनि ते निकिरी आया। मक़तूल जो लाश इंडस हाईवे ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त सोलंगी बिरादरी जे हथियारबंदनि नाहक हमिलो करे नौजवान खे क़त्ल कयो। पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे।